नाज़रीन, लाड़काने में सिरुनि जे भट्ठे ते कमु कंदड़ मज़दूर महांगाई सबबि परेशान आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इशफाक सानाणो। बाहि वसाईंदड़ सिज, शदीद गर्मी, पर उन जे बावजूद सिरनि जे भट्ठे ते कमु कंदड़ मज़दूरनि जा हौसला बुलंद। सॼो ॾींहुं महिनत मज़ूरी करे पंहिंजे घर जो चुल्हो ॿारींदड़ ही मज़ूर महांगाईअ जे दौर में बि न त पंहिंजा पका घर ठाहे सघिया, न ई वरी ॿारनि खे सुठी तालीम ॾेई सघिया। पंहिंजो जेको कमायूं था बसि इहे पेट पूराऊं, बचत को बि न आहे। को ॿारनि खे पढ़ायूं या कुझु तालीम ॾियूं या कुझु कयूं, को बि न आहे। बचत न आहे, मज़ूरी पूराऊं, पेट पूराऊं, न घर न घाटा कुझु बि कोन्हे। मिसकिन माण्हू, ग़रीब आहियूं। बचड़ा बि नंढड़ा 5-6 ॿारनि लाइ कमु कयूं था पिया, रोज़ी बचड़नि जो गुज़ारो ई नथो थिए। घर घाट ठाहे कोन सघूं, पाण रोज़ी कयूं था भला, हिन खां पोइ ॿियो छा कंदासीं भला। मथों बि बाहि आहे, मथों बि सिज जी बाहि लॻी पई आहे। ग़रीब माण्हू काॾे वञूं, कंहिंखे चऊं, कंहिंखे दां ॾियूं। असां वञूं त वञूं काॾे? सिज आहे हेॾो खाए थो, ग़रीब माण्हू आहियूं, छा कयूं? पेट पालणो थो पए हिन भाउ। हिननि जे लाइ हुकूमत खे कुझु न कुझु करणु घुरिजे। जेका असां अपील कयूं था हुकूमत खे बि, त हे मज़दूर जेके आहिनि, जेके पंहिंजा बच्चा नथा पाले सघनि, जेके अहिड़े महांगाई जे दौर में हेॾी दवाऊं महांगियूं आहिनि, कपिड़ा लटो, खाइण पीअण जी हर शइ महांगी आहे, उन में हे 500-800 में वीचारा किथां पूरी कनि। असां इहा वरी पुरज़ोर अपील कयूं था हुकूमत खे, त हिननि जे लाइ जेके मज़दूर आहिनि, मज़दूर तबिके लाइ कुझु न कुझु करणु घुरिजे। पंहिंजी ज़िंदगी जो वॾो हिसो सिरनि जे भट्ठनि ते कमु करे ज़िंदगी जो गाॾो हलाईंदड़ मज़दूरनि खे वॾियुनि मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो थो पवे। हिन महांगाईअ जे दौर में बि जिते सिरनि जे भट्ठे ते कमु कंदड़ मज़दूरनि जे घर जो ॾीओ ॿरणु मुश्किल आहे, उते हू पंहिंजा पका घर ऐं ॿारनि खे तालीम कीअं ॾियनि, इहो हुकूमत खे सोचणो पवंदो। कैमरामैन शहरियार अली ओढे सां गॾु अशफाक अली संडराणो, आवाज़ TV न्यूज़, लाड़काणो।